जीअं त असां IHS जे एम्प्लॉइज़ गवर्नमेंट ऑफ सिंध जे अंडर में वर्क करे रहिया हुआसीं। कोविड जहिड़ी वबा सां असां मुंहुं ॾेई रहिया हुआसीं। असांजा तमामु एम्प्लॉइज़ बग़ैर कंहिं मुआवज़े जे मुतालबे जे असां कोविड में कमु करे रहिया हुआसीं। गवर्नमेंट एम्प्लॉइज़ सां गॾु ॾींहुं हुजे राति हुजे, असांजा एम्प्लॉइज़ हमा वक़्तु गवर्नमेंट एम्प्लॉइज़ सां शान बशाना कमु करे रहिया हुआ। लेकिन हिन कोरोना जहिड़ी वबा में अहिड़ो हिकिड़ो नोटिस ॾियणु त 4 सालनि खां जेके कमु करे रहिया आहिनि एम्प्लॉइज़, उन्हनि खे घर भीड़ो कयो वियो, जंहिं ते असां मज़म्मत था कयूं इन अहिड़े नोटिस जी। जॾहिं त सुप्रीम कोर्ट ऑफ काउंसिल जो इन ते जेको आहे सो वाज़े ऐलान आहे त 6 महीननि ताईं जेकॾहिं कंहिं एम्प्लॉइज़ कंहिं इदारे में कमु करे थो त बग़ैर कंहिं शोकाज़ नोटिस जे, बग़ैर कंहिं ग़लतीअ जे उनखे कंहिं इदारे मां नथो कढियो वञे सघे। लेकिन अहिड़ी मुजरमाना गफ़लत, अहिड़ी मुजरमाना तौर ते जेको ही नोटिस ॾिनो वियो आहे त IHS जे एम्प्लॉइज़ खे अहिड़ी कोरोना जहिड़ी वबा में इन्हनि खे जेको आहे सो बरतरफ़ कयो वियो आहे, जॾहिं त हिननि खे अवाम जी सर्विस करण खां रोकियो वियो आहे। अहिड़ी कोरोना जहिड़ी वबा में बराए महिरबानी असांजो तमामु आला इदारनि खां मुतालबो आहे त हिन नोटिस खे वापसि वठी करे IHS जे मुलाज़िमनि खे गवर्नमेंट जे एम्प्लॉइज़ सां गॾु शान बशाना कमु करणु ॾिनो वञे। जीअं त असां तालका हॉस्पिटल कंडियारो खां ऐं असांजो जेके वारिस आहिनि कमाल देरो, मेरापुर, हालाणी, ठारूशा, मिठाणी ऐं पटीदन खां सभई IHS जा जेके प्रेस में जीअं त असां 4 साल IHS पेरोल ते कमु करे रहिया आहियूं। जेका गवर्नमेंट जी पॉलिसी आहे उन में असांजा मुलाज़िम पंहिंजी सर्विसिस ॾेई रहिया आहिनि 24 आवर्स, जंहिं करे असांखे DG साहिबु 26/7/2021 में ऑर्डर ॾेई करे चयो त IHS खे ख़तमु कयो वञे ऐं हिन खे वाइंड अप कयो वञे। जंहिं तहत असां इहा पुरज़ोर अपील था कयूं DG साहिबु ऐं सेक्रेटरी हेल्थ खे त असांजा IHS जे ग़रीब मुलाज़िमनि कहिड़ो ॾोह कयो आख़िर असांखे हेल्थ डिपार्टमेंट में ज़िम कयो वञे, त जीअं DG साहिब जी ऐं सेक्रेटरी हेल्थ जी वॾी महिरबानी।